हाँ जी अदा जंहिं जॾहिं अवाम मच्छर जी वई त माण्हुनि कुझु लंजार हाउस जो घेरा कयो। लंजार हाउस जे घेरा खां बाद में माण्हू हिते पुरमुन बीठा जंहिं ते माना वॾेरो अफ़ज़ल माछी ऐं ॿियो गुल माछी जिन सिधा फ़ैर कया ॿिनि माण्हुनि खे असां कोन पिया सुञाणे सघूं। हिकिड़ा वाठा जिन खे धाड़ेल चइजे न पुलिस हलाई हेॾां वारा जेके हेॾां ज़ख़्मी थिया आहिनि हेॾे जेका इरफान निगारी ते हलाई आहे उहा पुलिस हलाई आहे। हिन पासे जेका लंजार हाउस तां हली आहे न उहा अफ़ज़ल माछी हलाई आहे पाण सिधी सिधी। ॿियो गुल माछी ज़ाहिद जो छोकिरो आहे न जेको लंजार हाउस ते हमलो वरी अवां जे कारकुननि कयो अदा लंजार हाउस ते तव्हांजे कारकुननि हमलो कयो कंहिं बि हमलो कोन कयो आहे। असां हिते ॿाहिरि बीठा हुआसीं उते तक़रीबन एकड़ खनि उते बीठा हुआसीं जितां भॼंदा आया परियां भॼंदा आया भॼी भॼी असां ते फेर सिधा कंदा रहिया। ओचो मुंडो थी ज़ाहिद अली गारी पासे किरियो ॿियो आहे इन जो पंहिंजो नालो आहे छोकिरे जो मोहसन उनखे हिते टंग में गोली लॻी जेके इहे प्राइवेट माण्हू अछनि कपिड़नि में अफ़ज़ल माछी खे मूं सुञातो ऐं ॿियो आहे गुल माछी जो ज़ाहिद जो छोकिरो जंहिं सिधा फेर कया आहिनि ऐं बाक़ी माण्हू असां कोन था सुञाणे भॼी जेको धरणो उहो गचेरो मोरो बाईपास न असांजो दादू बाईपास हा हा उन दादू बाईपास ते पुलिस उते मछरी उते माना जो पुलिस जेका फायरिंग कई त माण्हुनि सोचियो त लंजारी पुलिस जो माना आहे जेको मथां सूबाई वज़ीर उन्हनि जे करे वरी पुरामन माण्हुनि हेॾे वञण जी रुख कयो। उन खां पोइ हुननि पाण हथ सां उते करे पंहिंजो ड्रामो ठाहे पोइ माण्हुनि ते सिधी तव्हां चओ था त असांजो पुरमन धरणो हुयो जंहिं ते पुलिस लाठी चार्ज कई आहे अवल जी बिल्कुलु अवल चार्ज कयूं जंहिंजो इरफान लिगारी ज़ख़्मी थियो उन ते काफ़ी कारकुन ते ज़ख़्मी थिया जिन खे इरफान लिगारी खे हितां बंदूक लॻी आहे मथां निकिरी वई आहे उहा दादू रोड ते हुननि फायरिंग कई आहे। न त इन खां अॻु में असांजो धरणो हुयो 7 खां 8 ॾींहं असांजी लिगारी बिरादरी जा काफ़ी माण्हू हिते वेठा हुया जेके बि पुरमन धरणे में उन महिल त जहिड़ो कोन थियो यकी 8 ॾींहं खां 9 ॾींहं वेठा हिकिड़ो ॾींहुं थोरी आहे 9 खां 10 ॾींहं 12 ॾींहं वेठा। अच्छा चयो पियो हिननि वटि हथियार हुया कंहिं वटि हथियार उहे काॾे विया हलिया हथियार अच्छा उहे जेके ज़ख़्मी थिया या अस्पताल काॾे विया हथियार उहे हथियार आहिनि ई कोन को कंहिं वटि बि हथियार कोन आहे। बाक़ी हाणे ड्रामेबाज़ी आहे कुझु वॾेरनि जी कुझु माण्हुनि जी कुझु गुंडागर्दी आहे बसि माना हिसाइण जी कोशिशि आहे के नालनि जी ॻाल्हि त हथु खणे हाणे त वॾो मसइलो इहो आहे असांखे पाण में विढ़ायो पियो वञे रियासत असांखे पाण में विढ़ाए थी हितां जे माण्हुनि पंहिंजे वॾेरनि खे उन्हनि सां असांखे विढ़ाए थी। तव्हां चओ था त असांजो पुरमन धरणो हुयो उन में असां ते पुलिस लाठी चार्ज कई फायरिंग कई लाठी चार्ज न कई फायरिंग कई सिधी फायरिंग उन में जेको आहे घणा कारकुन तव्हांजा ज़ख़्मी थियल उन्हनि में तक़रीबन 4 खां 5 ॼणा ज़ख़्मी हुआ उन में अच्छा ॿ त असांजी लिगारी बिरादरी जा इरफान विशाल ऐं ॿियो बि हिकिड़ो छोकिरो जो नालो कोन थो उहो हिते थियो आहे दिलबर होॾे जेको थिया इहे 3 खां 4 ॼणा जेके बंदूकनि जे हथियारनि सां ज़ख़्मी थिया उहे होॾे थिया। तव्हां लंजार हाउस ते जेको आहे सो न विया हो असां मां केरु फुटेज हूंदा छा उते कैमरा कोन्हे छा अच्छा हर शइ आहे उते हर शइ लॻल हूंदी मां कोन निकिरंदा जी विया हुन पंहिंजा माण्हू उते लॻे पियो त माण्हू जेको आहे चढ़ियल भञ ड्राप कनि पिया सभु पंहिंजा माण्हू आहिनि सभु कहिड़ो उहो ज़ाहिर कनि न भाई हिकिड़ो जेको ॾिसो ॾिसो मुंहिंजी ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि इहो हिकिड़ो जेको इहे ज़ख़्मी थिया आहिनि जेके बि माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि इरफान ज़ाहिद या जेके बि 10-12 छोकिरो हिकिड़े जी फुटेज कढिजनि पोइ ॻाल्हाए था सघनि कुझु बि कोन्हे को। नाज़रीन असां मोरो गचेरो बाईपास ते बीठा आहियूं जिथे ज़ाहिद हुसैन लिगारी मरहूम शहीद जेको आहे उहो जो लाश रखे हींअर धरणो हयो आहे तव्हां लाइव मंज़र ॾिसी सघो था। अदा हिनखे खोलियो मुंहुं थोरो मुंहं में धक कोन अथसि न दर खोलींदा ठीकु आहे। नाज़रीन ये तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ क़ौम परस्तनि तरफ़ां जेको आहे मोरो गचेरो बाईपास ते धरणो हयो वियो आहे। जी दा ॿियो केरु ॻाल्हाईंदो भाउ ॿियो केरु ॻाल्हाईंदो ॿियो कोन ईंदो क्यूं नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था मोरो गचेरो बाईपास ते बीठा आहियूं जिते मरहूम ज़ाहिद हुसैन लिगारी जो लाश रखे धरणो हयो वियो आहे।
लाइव मंजर तव्हांखे ॾसी था हलूं चलो जी अदा छा चवणो तव्हांजो जेको अॼु जेको तव्हांजो पुरमन धरणो हुयो असां 3 बजे पुरमन धरणो हिते असां वेठासीं जी अञा असांखे विहण ई कोन ॾियो रियासत मथां हमला ऐं उन्हनि जा सिविल कपिड़नि में जेके माण्हू आहे जी असां वटि को बि हथियार कोन हो वीडियो सॼी दुनिया ॾिसे पई हा हक़ीक़त ॿुधायो जेका तव्हांजी हक़ीक़त जो उहा सच्ची असां दुनिया ॾिसे कंहिं बि वीडियो में असां वटि कंहिं बि क़ौमी कारकुन वटि हथियार हुजे जंहिं वटि झंडो हुजे या हथियार हुजे या वीडियो हुजे जी कंहिं बि माण्हू खे धकु लॻो हुजे असां हुनजा ज़िम्मेवार आहियूं उन खां पोइ असां ते हमिलो करे असांजा 15 खां 20 माण्हू ज़ख़्मी आहिनि जेके हींअर बि सीरियस हालत में हिकिड़ा नवाब शाह आहिनि ॿियनि खे उतां नवाब शाह खां रिफर करे पियो वञे हींअर हैदराबाद जंहिंमें इरफान लिगारिया ऐं महरम लिगारिया ऐं मोहसन लिगारिया जंहिंजी टंग जी खोपड़ी में 3 गोलियूं हयूं हुयूं न जंहिंजी बिल्कुलु टंग ख़तमु थी वई आहे जी ऐं उन खां पोइ ॿिया बि असांजा ज़ख़्मी आहिनि ऐं होटल वारा 3-4 भला असां क़ौमी कारकुन विढ़ियासीं होटल वारनि हिननि जो ॾोह कोन कयो जिन्हनि उन्हनि ते बि उन्हनि फायरिंग कई आहे उहे छोकिरा 3 ॼणा 2 ॼणा हुआ होटल वारा उहे बि ज़ख़्मी आहिनि अञा हुते माना तव्हां चओ था असांजो पुरमन धरणो हुयो जंहिंखे पुलिस अचे जेको आहे गोलियूं सिधियूं हलायूं आहिनि पुलिस डायरेक्ट असां सिधू गोलियूं हलायूं उन खां पोइ असां हिते सिविल माण्हुनि में हिननि पंहिंजो असांजे हर जॻह ते हर माण्हू ते ज़ात पुछंदा नालो पुछंदा ऐं असांखे खणियो खंबियो अथनि असांजा 10 खां 15 माण्हू गुम बि आहिनि हींअर ताईं ऐं कुझु माण्हू असांजा अॼुकल्ह लंजार हाउस में उन्हनि ॿधा आहिनि उहे अञा उन लंजार हाउस में ॿधा पिया आहिनि अच्छा मोरो गचरो बाईपास से लिगारी ब्रादरी तमाम जेको आहे सो उन सां गॾु जेको मसइलो कॉन्फ्रेंस विडियो आहे न उन जेको धरणो जारी आहे मोरो गचरो बाईपास ते लाइव मोरो गचरो बाईपास ते असां बीठा आहियूं ऐं अॼु जेका पुलिस लाठीचार्ज थी या गोलियूं हयूं उन में जेको आहे सो ज़ाहिर हुसैन लिगारी सोची चुको आहे उनजो लाश रखी धरणो हयो आहे उन खां पोइ हिननि जो चवणु आहे त असांजा 6-8 ॾह कारकुन आहिनि असांजा उहे बि जेको आहे ज़ख़्मी आहिनि लाइव मंज़र तव्हां ॾिसी सघो था मोरो गचरो बाईपास ते बीठा आहियूं मरहूम ज़ाहिद हुसैन लिगारी जो लाश जेको आहे सो एम्बुलेंस में रखे मोरो गचरो बाईपास ते धरणो हयो आहे लाइव मंज़र तव्हां ॾिसी सघो था लाश रखे ॿिन्ही ट्रैकनि खे बंदि कयो आहे लाइव मंज़र तव्हां ॾिसी सघो था मरो गचेरो बाईपास ते मरहूम शहीद ज़ाहिद हुसैन लिगारी जो लाश रखे जीअं धरणो हयो आहे हिन जो चवणु आहे त असांजा जेको आहे सो 10 खां 15 कारकुन ज़ख़्मी कया विया आहिनि नाज़रीन वरी तव्हांखे ॾसी नालो मोरो गचरो बाईपास ते जेके मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस अॻुवान आहिनि लिगारी बिरादरी तरफ़ां ही जेको आहे सो लाश रखे धरणो हयो आहे
अॼु मोरो मोरडे में जेको हादसो पेश आयो उन में शहीद जेको आहे सो हुनजो लाश रखी धरणो हणियो वियो आहे। लाइव मंज़र तव्हांखे असीं हलूं था। ही मोरो गचरो बाईपास जा लाइव मंज़र आहिनि ऐं ही जेको आहे ॿिन्ही ट्रैकनि खां रोड बंदि कयो वियो आहे। लाश जेको आहे सो हिते रखियो वियो आहे हींअर ऐं केनालनि जो मसइलो हुजे, सिंधूअ ते को बि मसइलो हुजे, मोरो सदाईं जेको आहे सो पाण मिलायो आहे ऐं मोरो अॻु भरो रहियो आहे। MRD तारीख़ खां वठी हर तारीख़ मोरे मलाई आहे। अॼु जेको हिननि जो धरणो हो पुरअमन हो, हिननि जो चवणु आहे त असांजो पुरअमन धरणो हो जंहिं ते पुलिस लाठी चार्ज ऐं गोलियूं सिधियूं हलायूं आहिनि। लाइव मंज़र तव्हां ॾिसी सघो था। ही मोरो गचरो बाईपास ते जेको आहे असां बीठल आहियूं हींअर। नाज़रीन ही तव्हांखे लाइव मंज़र ॾिसी हलूं था। ही मोरो गचेरो बाईपास ते जेको अॼु मुख़्तलिफ़ कारकुन तरफ़ां धरणो हयो वियो उन में जेको गोली हलाई वई उन में जेको आहे शहीद थियो आहे ज़ाहिद हुसैन लिगारी। उनजो लाश रखे हींअर मोरो गचेरो बाईपास बंदि कयो वियो आहे। ॾुख वारी फिज़ा आहे। बाबा थोड़ो साइड कजो, बाबा मीडिया की जगह जो, बाबा मीडिया की जगह जो, परे थी थोड़ो साइड कयो बाबा, साइड कयो हिकिड़ो मिनट मीडिया की जगह जो। मेरा दिल ही सही लगा मेरा के नाज़रीन ही ज़ाहिद हुसैन जो जेको आहे सो मड़ा ॾिसी सघो था। तव्हांखे रसींदा हलूं। मोरो गचेरो बाईपास ते जेको आहे सो अॼु जेको कारकुननि ते गोलियूं वञूं उनजो जेको लाश आहे उहो रखी हींअर धरणो हयो आहे मोरो गचेरो बाईपास ते। ही लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। जेको आहे सो ॾुख वारी फिज़ा छायल आहे। अॼु जेको आहे सो मोरो में वॾो हादसो पेश आयो ऐं उन में जेको आहे सो पुलिस ऐं कारकुननि में